रियासत रियासत वरी काॾे तो तकड़ो तकड़ो वञी? है कोड़ी मूंखे हिन वक़्तु तॾे ते हुअणु घुरिजे, ख़बर अथई छो? उहो इन करे त माण्हू इहो सम्झंदा त वॾे भाउ खे नंढे भाउ जे मौत ते को बि ॾुख कोन्हे। वणी ख़बर अथई छा कंदुसि? पंहिंजी अखियुनि ते थुकूं बुकूं हणी ऐं वेही रहंदुसि, छपणी वेही रहंदुसि। माण्हू इहो सम्झंदा त निहाल ख़ान खे भाउ जे मौत निढाल करे छॾियो आहे। चाची तॾहिं ते त पोइ असांखे वेलणु घुरिजे न। जेकॾहिं भक्ति मरे हा न त भूरल खान सां ज़रूरु हमदर्दी करणु हलूं हा, पर जंहिंसां हमदर्दी करणी हुई उहो ई न रहियो त हाणे छाजे लाइ हलंदासीं? लोकमयारी खां असांखे हुते हलणो पवंदो। लोकमयारी? कहिड़ी लोकमयारी? ॻोठ जी का बि माई असां सां सिधे मुंहुं ॻाल्हाए थी जो लोकमयारी असांखे ॾींदो? तूं माठ करे वञी पंहिंजो दिमाग़ एतिरो न वेड़ा, वञी मानी पचा त छोकिरा ॼाण आया। अल्लाह! बातिल मुराद जाती हो मुझे जाने मत, मुझे जाने। सब कुछ किए थियो असां फायरिंग जा आवाज़ ॿुधासीं। मां पंहिंजे अमले खे उन तरफ़ वठी वियुसि। परे खां कुझु माण्हुनि ते नज़र पई ऐं उन्हनि जे मुंहं ते बुटूं ॿधल हुयूं। दिलमुराद खान जी गाॾीअ ते सिधी फायरिंग कंदा रहिया। जॾहिं असां फायरिंग कईसीं त हू उतां निकिरी भॼी विया। जॾहिं असां उते पहुतासीं त दिलमुराद खान जो लाश पियल हुयो। हाणे हिन लाश जो पोस्टमार्टम कराइणो आहे ऐं एम्बुलेंस बि घुराई आहे। बजाणे हवा
संथे रहे थो खौफ तारी हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी हवा संते रहे थो खौफ तारी हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी हवा संते रहे थो खौफ तारी हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी करे थो रत पंहिंजो ई बगावत हिते हर के जिया पंहिंजी रियासत 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 कसम मूंखे तुंहिंजे बांदड़ खून जो जेसी ताईं मां उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं न पहुचायो त मुंहिंजो नालो बि कातल आहे ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾींदुसि हिक खे दुश्मन हिन रियासत जे मर्दन के खत्म करे समझन था त ही रियासत खत्म थी वई पर मां या जिंदा आया जिंदा जैसी ताई मुझे जिस्म में जान आहे दुश्मनन के हुनन जे मकसद में कॾहिं बि कामयाब न थियणी कॾहिं बि न कादर कादर मूंखे एफआईआर दाख़िल करणी साहब दिलमुराद जे मौत जो पहिरियों पुछाणो असांखे ई थींदो इन करे केस दाख़िल करण में जल्दबाज़ी न कयो बाबा साईं मूंखे कसम आहे पंहिंजी वफ़ादारी जो मां तुंहिंजे ऐं तुंहिंजे पुट दिलमुराद जो खून ज़ाइग़ान थियण हरगिज़ न ॾींदुसि रियासत 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 वे जमादार करीम मूंखे हिकु सलाह ॾे मूंखे एफआईआर दाख़िल करणी साहब दिलमुराद जे मौत जो पहिरियों पुछाणो असांखे ई थींदो इन करे केस दाख़िल करण में जल्दबाज़ी न कयो जमादार ही केस असांजे हथ में आहे ऐं हिन केस जा एनी शायद बि असां ई आहियूं उन करे असांखे ही केस लहणो ई पवंदो बाबा साईं मूंखे कसम आहे पंहिंजी वफ़ादारी जो मां तुंहिंजे ऐं तुंहिंजे पुट दिलमुराद जो खून ज़ाइग़ान थियण हरगिज़ न ॾींदुसि हरगिज़ न थींदो जेकॾहिं इन प्लान खे वठण लाइ मूंखे रत जे रिश्तनि जी कुर्बानी ॾियणी पई त मां उन्ही खां बि गुरेज़ न कंदुसि दिलमुराद जे कातलनि खे अहिड़ी त इबरतनाक सज़ा ॾींदुसि जो हिन इलाइक़े जे हर माण्हू जो हां फाटी पवंदो
जेकॾहिं दिल मुराद जा कातिल वञी कब्र पंहिंजी में पनाह वठंदा त उन्हनि खे कब्रुनि जे अंदर खां कढी उन्हनि खां पलांद वठंदुसि। उन्हनि कमीणनि जा लाश जेसी ताईं हिन रियासत जे चौराहे ते न टंगींदुसि ऐसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। बाबा साईं ऐसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। हाँ तव्हां सुबुह खां वठी कुझु बि न आहे खाधो वधीक चांहि जा पी वठो। बशीरा हाणे का शइ वणंदी असांखे? अम्मा गुलनार उम्मीद सां उम्मीद सां आहे। मूं सोचियो हुयो त हिन रियासत जा सभु मर्द ख़तम थी विया, पर हिन कुक में अञा हिकु नांग जो बच्चो पलजे पियो। हिन जो बि बंदोबस्त करणो पवंदो। गुलनार अम्मा गुलनार न चाची न, फिलहाल तो पाड़ी जो ढुक भी नड़ी खन हलंदो। खड़ी वञ। पुट हाणे हिते इन माहौल खे संभालण असांजी ज़िम्मेवारी आहे। तोखे ऐं असांखे हिते ई रहणो आहे। तोखे पंहिंजी ज़ाल जे मथां कड़ी नज़र रखणी पवंदी। हू वधि में वधि इहा कोशिश कंदी त अमा बख्ती खे ज़ार ॾेई उनखे पूरो कयां। पापा जेकॾहिं एॾी ख़तरनाक आहे त पोइ मूंखे इजाज़त ॾियो त मां तलाक। न पुट न, इहा ॻाल्हि न सोचिजां। मां बाबा बूरल खान सां वाइदो कयो बसरा जी हिफ़ाज़त करण लाइ। जेकॾहिं असां इहो अमल कयो त पोइ मां बाबा बूरल खान खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि मरण खां पोइ। उनखे संभालण भी मुश्किल आहे बाबा। तू कोशिश कर पंहिंजी ज़ाल जी हमदर्दी ऐं मोहब्बत वठण जी। न पापा न, मूं मोहब्बत सिर्फ़ हूर सां कई आहे। मरण खड़ी ताईं हिन दिल मां हूर जी मोहब्बत ख़तम न थींदी। बसरा जी नीयत परखण लाइ उनजे दिल जे क़रीब तोखे वञणो पवंदो। इन करे तू पाण खे उनजे हवाले करे छॾ। जीअं बसरा तुंहिंजे मथां पूरो पूरो भरोसो करे ऐं पंहिंजी दिल जा हाल तोसां ओरे छॾे। मां कोशिश कंदुसि बाबा, पर ॾाढी ख़तरनाक माई आहे। पंहिंजे दिल जो अहवाल मूंखे कान ॾींदी। ना फ़कीरा, इन रियासत जो कौनदार होड़ जो पुट उहे तो वाला पूरा थी। हाण मां चाहियां थो त उन पग जो ऐलान करे तोखे पग बधाई वञे, छो तो तोखां वधीक इन रियासत जो को सुठो वारिस थी नथो सघे। बाबा थोरो सब्र खां कमु वठो। या माई भक्ति ने सदमे मां न करे तो पोइ माई सां सलाह करे वकीरे खे रियासत जी पग बदिराईंदासीं। हिन वक़्तु माई बेहोश आहे। जेको कुझु करणो अथव न त हाणे करे वठो। जॾहिं होश संभालियईं त असांजे हिसे में कारी वारा कख हूंदा। अमा सही थी चए, असांखे इन ई वक़्तु को न को कदम खणणो पवंदो। इहा तकड़ न हूंदी। न बाबा, का बि तकड़ न आहे। हिन ॻोठ खे, हिन शहर खे, हिन रियासत खे बग़ैर वारिस जे नथो छॾे सघिजे। बाबा साईं तव्हां ईअं कयो, सुबुह सां वञी कादन सां सलाह कयो ऐं उनजो बि औंत वठो त उनजे मन में छा आहे ऐं हू छा पियो सोचे। पदा हिकु ॻाल्हि त ॿुधाए, बूरल खान कादन वारे छोरे खे पंहिंजो वारिस मञी वियो आहे। किथे ईअं त न आहे त इहो कादन पंहिंजे छोरे जे मथां पग रखण जा ख्वाब थो ॾिसे। जेकॾहिं कादन इहे ख्वाब ॾिसी रहियो आहे न त पोइ उनजे छोरे जो सिर धड़ खां धार करे छॾींदासीं।
आखिर दिलबरात पंहिंजो नंबर छो बंदि कयो आहे? मूंसां वाइदो करे वियो हुयो त वञण शर्त तोखे गुट जा हाल अहिवाल ॾींदुसि। मालिक साईं ख़ैर करे सॼो ॾींहुं गुज़री वियो, अधु राति अची थी आहे। जेकॾहिं सुबुह ताईं हाल अहिवाल न ॾिनाई त मुंहिंजी परेशानी वधी वेंदी। पनाह जा पे जेकॾहिं बसरा हवेली में रहे थी त उनखे उते रहण ॾे, बाक़ी पनाह खे घर मोकिल। हू पाण खे उते क़ैद थो सम्झे। ना बशीरा ना, हिन वक़्तु पनाह जो हवेली में रहण ज़रूरी आहे। उते रही बि छा कंदो? सभु कुझु त ख़तम थी चुको आहे। उते जेको कुझु रहियल आहे उनखे निहाल वारा ख़तम करण जी कोशिश कंदा, ऐं उन रियासत खे बचाइण लाइ सिर्फ़ अम्मा बख्ती रही आहे। जंहिं ॾींहुं अम्मा बख्ती खे ख़तम कयो वियो उन ॾींहुं उते कुझु बि न रहंदो। फ़क़ीर ऐं निहाल वारनि जी सिर्फ़ राज रहंदो ऐं सभु कुझु ख़तम करे छॾींदा, ऐं उहे असांखे बि रहण कोन ॾींदा। तूं छा थो सम्झे? छा उते उन्हनि जी चालुनि खे पनाह मुंहुं ॾेई सघंदो? सिर्फ़ पनाह न, पर तोखे बि उते रहणो आहे। हिन घर खे तालो ॾेई छॾ, हमेशा हमेशा लाइ। असांखे मुनासिब नथो लॻे त असां पंहिंजे घर खे तालो हणी छॾियो। मां कुझु वक़्तु उते ऐं कुझु वक़्तु पंहिंजे घर में गुज़ारींदसि। न बशीरा न, हिन वक़्तु अम्मा बख्ती खे असांजी सख़्त ज़रूरत आहे। इन करे तोखे उन सां गॾु रहणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, तूं पंहिंजे हथनि खां सवाइ कंहिं ॿिए हथ जो पाणी अम्मा बख्ती खे न पियारजांइ, छो त मूंखे शक आहे बसरा उनखे कुझु पाणी में मिलाए करे न ॾे। जेकॾहिं अॻिते हली करे उन बयान खां तूं फिरी गए ऐं हक़ीक़त कुझु ॿी ज़ाहिर थी त तूं पंहिंजे अंजाम जो पाण ज़िम्मेवार रहंदे। पाण कसम सां कादन, जेको कुझु साहिब चयो आहे असां बि इहो कुझु ॿुधो आहे। अरे ईअं करण सां आदा, ईअं करण सां असांजा दुश्मन रुगो उन हवेली में वञी बचंदा, ऐं उहा हवेली रुगो वञी रहंदी हिकु ख़ाली खंडर। सुबुह जो इहा सलाह बाबा सां कयूं था। रियासत 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 रियासत। हेॾो वॾो हादसो थी वियो आहे, तोते को असर न आहे। जेकॾहिं मुंहिंजे ॾुख करण सां हे सभु वापसि थिए थो न त मां हिते पंहिंजा वार खोले पट ते वेही मातम करण लाइ तयार आहियां। कठोर ऐं संदिल माण्हू जानवर बणिजी वेंदा आहिनि। ॿियनि सां हमदर्दी करणु इहा ई इंसानियत आहे। एहसास दुख ऐं दर्द दिल में हूंदा आहिनि। मां तो जीअं हमदर्दी जी घंटी पंहिंजी गिची में विझी हर कंहिंजे अॻियां वॼाइण नथी चाहियां। इहो तुंहिंजो किरदारु आहे बसरा, पर हिन वक़्तु तूं ऐं मां हिक ॿिए सां जुड़िजी विया आहियूं। इन करे मां चाहींदुसि त पाण जंहिं बि रस्ते ते कदम रखूं धार धार न हुजूं, पाण ॿिन्हिनि जी मंज़िल हिकु हुजे। ही ॿोली तूं पंहिंजे पीउ जी ॻाल्हाई पियो या नंढपण मां निकिरी जवानी जे डाके ते पैर रखियो थी? मूंखे तूं छा थी सम्झी? मूंखे त तूं अञा मासूम ॿार पियो लॻी जेको माउ जी कच्छ में रोई पंहिंजा अंगल पूरा कराईंदो आहे। सच बसरा, मां जॾहिं बि अम्मा जी हंज में पंहिंजो सिर रखंदो आहियां न, उहो ई झंझण वारो ॿार ई पाण खे महसूसु कंदो आहियां। जॾहिं बाबा सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदो आहियां, पाण खे कबरू जवान महसूसु कंदो आहियां, जंहिंजे सिर ते पूरे ख़ानदान जूं ज़िम्मेवारियूं हुजनि। ऐं निकाह बदल ज़ाल अॻियां अचां त मुंहिंजो मन पवित्र मोहबत वारो मंदिर बणिजी वेंदो आहे। हिकु ग़ैरतमंद मर्द लाइ इहे ई असूल हुजण घुर्जनि जेकी अम्मा ऐं बाबा मूंखे सुतीअ में पीआरिया आहिनि। मूं त सम्झो
त हिन खे गुॾो ठाहे पंहिंजी आंगणियुनि ते नचाईंदसि। पर मूंखे लॻे थो इन खे परखण जे लाइ अञा मूंखे बि हयाती खपे। कादन असां फेरिंग ॿुधी ऐं पोइ इहो सूबेदार जो बयानु आहे। मां तो इन सूबेदार वारे पलियल तोते वारी ॿोली ॿुधणु नथो चाहियां। जेका तोखे ख़बर आहे तूं सिर्फ़ उहो बयानु ॿुधा जंहिं ते तूं क़ाइमु रही सघे। जेकॾहिं अॻिते हली करे उन बयान खां तूं फिरी गए ऐं हक़ीक़त कुझु ॿी ज़ाहिर थी त तूं पंहिंजे अंजाम जो पाण ज़िम्मेवार रहंदे। पाण कसम सां कादन जेको कुझु साहब चयो आहे असां बि इहो कुझु ॿुधो आहे ऐं इहा ई हक़ीक़त आहे। इहो कूड़ आहे, कूड़। यादि रख, जंहिं ॾींहुं सबूतनि सां गॾु मां तव्हांजे कूड़ खे ज़ाहिर कयो उन ॾींहुं तुंहिंजो लाश मुंहिंजे क़दमनि में हूंदो। क़दमनि में हले तो। छा था सम्झो कादन? सूबेदार फ़क़ीरे वारनि सां मिली वियो आहे ऐं सूबेदार खे इहा पक आहे त हाणे रियासत फ़क़ीरे वारनि जी क़ाइमु थींदी। इन करे हिकिड़ो टके जो जमादार असां सां कूड़ थो ॻाल्हाई वञे। मुंहिंजी त हिकु ॾींहं जी हुई जेका पूरी थी चुकी आहे, पर तोखे पंहिंजी इज़त जा ॾींहं पूरा करणा पवंदा। तुंहिंजी ख़िदमत लाइ बशीरा हर वक़्तु आहे। हाणे तोखे इन ॾुख ऐं पीड़ मां निकिरणो पवंदो पुट। तुंहिंजी कुख में पलजंदड़ दिल मुराद जो ॿार ऐं हिन रियासत जो वारिस मूंखे सिहतमंद घुर्जे, छो त उहो ई असां ॿिन्ही जो सहारो बणजंदो। समझी वई ना मां? जी अम्मा। बशीरा, अॼु खां पोइ गुलनार जी समूरी ज़िम्मेवारी तुंहिंजे मथां आहे। जी अम्मा, न रुगो गुलनार पर तव्हांजे खाइण पीअण जो बंदोबस्त बि मूंखे ई करणो पवंदो। इहो कादन जो हुकुम आहे। कादन मूंखे चयो आहे त अम्मा भक्ति खे हवेलीअ में ॿिए जे हथ जो पाणी पीअण बि न ॾिजाए। चइबो त मूं मथां शक जूं हदूं एतिरे ताईं वधी वयूं आहिनि। वाह वाह वाह, शाबाश बसरा। बेटो बसरा जो भउ, मूंखे त पंहिंजी ताक़त जी ख़बर ई न हुई। हिननि त हींअर ई मुंहिंजे नाले सां छिरकण शुरू कयो आहे। हाणे त भक्ति खे मारण खां पहिरियां हुन सां ख़ौफ़ जी रांदि खेॾणी पवंदी। हुनखे बि त ख़बर पवे त बसरा कहिड़ी बला जो नालो आहे। मरंदासीं, सभु जा सभु कादन जा हथूं मरंदासीं। मूं त मूंखे पहिरियां ई चयो साहब जे ॾटनि में न अचो, हू सभिनी खे टंगराईंदो। भीमा, टंग जाऊं त शुक्र कर, पर मूंखे खौफ़ आहे त मरंदासीं। टंगियासीं त पोइ कादन कंहिंखे ज़िंदा त कोन छॾींदो। ॻाल्हि त वरी साॻी आहे। तव्हां सभु जो सभु खौफ़ में कुझु न आहियो। तव्हांखे कादन कुझु बि कोन करे सघंदो। बाक़ी अजायो खौफ़ न कयो। तव्हांखे तव्हांजो खौफ़ ई माराईंदो। साहब, कादन जो शक असां सभिनी मथां आहे ऐं उन जे अखियुनि में सभिनी जो मां मौत ॾिसी पियो अचां। पहिरियां कादन जे मथां बूरल खान जो हथ हुयो, जंहिंजी मथे मथे ताईं पहुच हुई। हाणे कादन न दणको थी चुको आहे। कानून जे मुहाफ़िज़ में जेकॾहिं हथ विधई त हू 10 चकर सोचींदो। जेकॾहिं हाणे हुन कादन इहा ग़लती कई त कादन खे
तव्हां लाकब जे अंदरि ॾिसंदो। हाणे कादन जे ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरो। मां तव्हां सां गॾु आहियां। मां तव्हांखे संभालींदुसि। दिलशेर जी दहशत दिलनि जो धड़कन बंदि करे छॾी आहे, बंदि करे छॾी आहे। कादन मूंखे दिल मुराद खान जा कातिल घुर्जन। मां उन्हनि खे घणी मोहलत नथी ॾेई सघां। मां उन्हनि कातलनि जे पेरनि पोयां आहियां। जीअं ई मूंखे सबूत थींदा अची तव्हांजे कदमनि में उछलाईंदुसि। इहा त मूंखे पूरी पक आहे त दिल मुराद जा कातिल निहाल जा छोरा आहिनि, पर उन्हनि जे खिलाफ पक्का सबूत ऐं शाहिद हद करे वठ। अम्मा, फ़कीर ऐं बादल सां गॾु सूबेदार बि बदल आहे। सूबेदार पंहिंजो वात खोलण लाइ केतिरी रक़म घुरंदो? हू जेतिरे में बि वात खोले थो हुन जो वात खुलरायो। पैसनि जा मां हुन जे साम्हूं अंबार लॻाए छॾींदसि। सूबेदार जे मथां मुंहिंजो ख़ौफ़ तारी थियल आहे। हू कॾहिं बि भुलिजी वात कोन खोलींदो। बाक़ी थी सघे थो त तव्हांजी इहा ऑफर क़बूल करे। हुनखे न्यापो ॾेई छॾ त मां हुन सां मिलण थी चाहियां। सुबुह जो कीअं बि करे हितां थी वञे। जेको हुकुम अम्मा। हाणे जो हाणे न्यापो ॾियासि थो। छो अदा छो? आख़िर छो एॾे डर कयो पिया? हाँ त जीअं हू माई बख्ती पंहिंजो पान खे संभाले वञे ऐं हू कादन अञा वधीक ताक़तवर थी वञे। कादन असांजे पेरनि पोयां आहे। तूं छा थो सम्झी त असां पंहिंजा पेरा खोले कादन खे वाइखा करे ॾियूं? जेकर वाइखा थी पियासीं न त इन कादन खे सीने वारी लत ठोके इनखे पुते करे छॾींदासीं। बाक़ी वञी रहंदी या अकेली माई बख्ती। छा उनजे भउ खां उनजे ख़ौफ़ खां असां पंहिंजे मथे ते पोतियूं पाए वञी घर में लिकी वियूं? बादल सही पियो चए फ़कीरा। असांजी डर कादन खे मज़बूत कंदी। हिन वक़्तु हू किरियल आहिनि। हुननि खे पंहिंजे पेरनि ते बीहण ऐं संभलण जी मोहलत न ॾे फ़कीरा। जेकॾहिं कादन पाण खे संभाले वियो त पोइ असां पाण खे न संभाले सघंदासीं। मां चवां थो सुभाणे पूरी रियासत में फ़कीर जी पग ॿधाइजो, पड़ो ॾियूं। मां बि इहो ई चवां थो त पूरे शहर खे पाण सां मिलाए वठूं ऐं पग अदा फ़कीर ते रखूं। ऐं ईअं करण सां असांजा दुश्मन रुगो उन हवेली में वञी बचंदा ऐं उहा हवेली रुगो वञी रहंदी हिकु ख़ाली खंडर। सुबुह जो इहा सलाह बाबा सां कयूं था। उहो वञी माई बख्ती सां मिलंदो। जेकॾहिं उन्हनि जी मुखालफ़त कई त पोइ असां लाइ खुलियल मैदान हूंदो ऐं असां हूंदासीं। पोइ ॿारींदासीं बारूद जी बाहि मैदान ते, जेको ॾाढो हूंदो सो ई काबो। चरना मूं जेको तोखे कमु चयो आहे ओॾां निकिरी वञ ऐं जेसि ताईं मां फोन न कयां तव्हां वापसि न ईजा। रियासत रियासत